जंहिंजो उथण रसूलुल्लाह जे तरीक़े ते, वेहण रसूलुल्लाह जे तरीक़े ते, सुम्हण रसूलुल्लाह जे तरीक़े ते, खाइण पीअण रसूलुल्लाह जे तरीक़े, सूरत हुन जी रसूलुल्लाह जे तरीक़े वारी, लिबास हुन जो हबीबन करीमन जे तरीक़े वारो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जे रज़ा जी ज़रूरत आहे त ताबेदारी कयो मुंहिंजे मिठड़े महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी करीम जे ताबेदारी जे करे तव्हां सां मोहब्बत बि कंदो, अवां जा गुनाह बि माफ़ फरमाए छॾींदो। ख़ुदा पाक जो कसम आहे ख़िलाफ़े पैगंबर कसे रह गुज़ीद हरगिज़ बि मंज़िल न ख़्वाहद रसीद। रसूलुल्लाह जे तरीक़े खे फिटो करे जेको बि ॿाहिर वेंदो, ख़ुदा जो कसम आहे कॾहिं बि वली कोन थींदो, मंज़िल ते कोन पहुचंदो। मंज़िल ते उहो पहुचंदो जेको आमना जे लाल जी दामन वठंदो। पीर न पीर खे मञींदा हो? साईं अली शाह बगदादी कंहिंजो बचड़ो आहे? चओ गौसे आज़म जो। ॾाढो जो कंहिंजो बचड़ो आहे? ज़ोर सां चओ। हाँ, गौस आज़म कंहिंजो बचड़ो आहे? शेर खुदा जो। चओ सुभान अल्लाह। मुझे हबीब करीम जे आल में शामिल आहे। छाजे ला त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह ॿिनि सिलसिलनि सां, ॾाॾे जे सिलसिले सां हसनी, नाने जे सिलसिले सां हुसैनी, ॾाॾ गुहन जो हसनी आहे त नान गुहन जो हुसैनी आहे। इएं चइबो आहे सिंधीअ में तानीअ पेटे पट। अॼुकल्ह त मुंहिंजा सोहणा न को आॾाणा रहिया न को तानी पेटे जी तोखे ख़बर पई। कारखाननि में पिया कपिड़ा लायलपुर मों ठही अचनि पिया पायूं। हिते जेके पंहिंजे मुल्क जा हूंदा, हिकिड़ी हूंदी आहे तानी, ॿियो हूंदो आहे पेटो। मुंहिंजा हिकिड़ा धागा हीअं सिधा लंबा वेंदा आहिनि, इनखे तानी चवंदा आहिनि। ॿियो वरी जेको हीअं वाल जे हिसाब सां धागो हलंदो आहे, इनखे पेटो चइबो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो धागो रेशमी हूंदो आहे, हिकिड़ो सोटी हूंदो आहे, हिकिड़ो सादो हूंदो आहे, हिकिड़ो ऊचो हूंदो आहे, पर तानी पेटे पटो हुनखे चइबो आहे जंहिंजो ही धागो ॿई पटो ई पटो हुजनि। हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु तानीअ पेटे पक तव्हांखे बि शायदि कान्हे। जेके गौसे पाक खे मञो था सभई चओ गौसल आज़म तानीअ पेटे सचो सैयदा आले नबिया। मुंहिंजा प्यारा दोस्तो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी औलाद आहे। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो बचड़ो आहे। अल्लाह पाक नबी करीम खे इरशाद फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर। मां हिकिड़ो हाणे तफ़सीर आंदो कराची मां, उन तफ़सीर जी ॾाढी मोहब्बत हुई, कशिश हुई, कोन पे मिलियो, न ठाणे मिलियो। 22 जिल्दनि में आ। मां जॾहिं आयत खोली इन्ना अअतैनाकल कौसर, इन जे लाइ लिखे तो मशहूर माना आहे त तोखे असां कौसर नसीब कयो आहे, हौज़े कौसर। पर हक़ीक़ी माना हिन जी इहा आहे, हे सूरत तॾहिं लथी ही जॾहिं हबीब जो फर्ज़ंद हज़रत इब्राहिम गुज़ारे वियो हो। वो इब्राहिम जो गुज़ारे वियो, बच्चा अॻु में बि गुज़ारे विया, आख़िरी इब्राहिम बि गुज़ारे वियो। त काफ़र ताना पिया हणनि त मुहम्मद जी पीढ़ी ख़तम। सुभान अल्लाह। समझो तो सही। मां समझा तो मिड़ई था मथो हणो, समझो कोन था। पोइ सुभान अल्लाह न कबी न, छा चइबो नऊज़ बिल्लाह, या अल्लाह पनाह ॾे, ग़रीब वीचारो। हबीबल करीमल जी ज़ात बाबरकात खे ताना हयूं त तुंहिंजी पीढ़ी ख़त्म थी वई आहे, जो आख़िरी पुट बि तुंहिंजो गुज़ारे वियो। हबीब करीम खे दुख थी पियो। अल्लाह ताला फरमायो दुख न कर, इन्ना अअतैनाकल कौसर। ऐ मुंहिंजा मोहम्मद मां रब करीम तोखे कसरत सां क़यामत ताईं नस्ल ॾिनो आहे। छा ॾिनो आहे? पाक नस्ल, कसरत सां।
थोरो न घणो खुदा जो कसम आहे हिंदुस्तान वञ, ईरान वञ, चाइना वञ, जर्मनी वञ, जापान वञ, सिंध वञ, लाड़ वञ, लम्मा वञ, पार वञ, मुजादा काछे वञ, बलोचिस्तान वञ, लबनान वञ, ईरान वञ, तुर्किस्तान वञ, कहिड़े बि दुनिया जे ख़िते में वञ जाते मुस्लमान मिलंदा तोखे उते आले रसूल सैयद मिलंदो। आहे या न आहे? काथे भुट्टा आहिनि त शर कोन्हनि, जे शर आहिनि त मुजादा शेख कोन्हनि, जे शेख आहिनि त वरी अबड़ा कोन्हनि, जे अबड़ा आहिनि त बुरड़ा कोन्हनि, जे बुरड़ा आहिनि त मुजादा लिगारी कोन्हनि, जे लिगारी आहिनि त पिताफी कोन्हनि। को किथे लभे थो, पर वाह मोहम्मद करीम तोसां रब जो वाइदो, इन्ना आतैना कल कौसर। मोहम्मद करीम रू ज़मीन ते तुंहिंजी औलाद पखड़े छॾींदुसि। तो जो नस्ल कसरत सां थींदो, कसरत सां चओ सुभान अल्लाह। मुस्तफा जो नस्ल कसरत सां आहे। बुखारी भी सैयद, राशिदी भी सैयद, लक्यारी भी सैयद, मुजादा जीलानी भी सैयद, शीराजी भी सैयद, भिटाई भी सैयद। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, तूं सादात किराम जा पाड़ा निहार। महबूबन करीमन अल्लाह साईं जे दरबार में अर्ज़ को, या अल्लाह मुंहिंजो आख़िरी फर्ज़ंद हो 6 महीने जो इब्राहिम, उहो बि वापसि वरिती, पोइ बाक़ी मुंहिंजो नस्ल कीअं वधंदो? नस्ल त हलंदो आहे पुट मां। किथां बाबा? ॾाढे जो किथां हलंदो? पुट मां हलंदो। मुंहिंजो त आख़िरी पुट हो। मुंहिंजा मौला तो मुंहिंजो कासिम पुट अॻ में वफ़ात ॼाराए छॾी। तैयब ताहिर पुट हो, उहो बि मुंहिंजो तो अॻे वफ़ात ॼाराए छॾियो। आख़िरी नंढो पुट हो 6 महीने जो इब्राहिम, उहो बि 6 महीने में हलियो वियो। हाणे वरी तो चवी इन्ना तोइना कल कौसर, तोखे कसरत सां नस्ल ॾींदुसि, कीअं थींदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, प्यारा हबीब मुंहिंजो कानून आ त पूरी रूह ज़मीन जे इंसाननि जो पीढ़ी वारो सिलसिलो, औलाद वारो सिलसिलो पुट मां हलाईंदो आहियां, पर तो मोहम्मद करीम जे पीढ़ीअ जो सिलसिलो ख़ातून जन्नत मां हलाईंदुसि। मुंहिंजो कानून तुंहिंजे लाइ निरालो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब मुंहिंजो नस्ल, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तुंहिंजो नस्ल मां रब करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजे पाक दामन फातिमत ज़हरा जे पेट मां हलाईंदुसि। मां रब कुदरत जो कानून ठाहियो आहे। यफ़अलुल्लाहु मा यशा, मुंहिंजो शान आहे, मूंखे जीअं खपे तीअं कयां। ॿियनि जे लाइ ॿियो कानून आहे, तो महबूब जे लाइ ॿियो कानून आहे। तुंहिंजे लाइ तख़सीस आहे, ख़ुसूसियत आहे। अल ख़ासतु मा ला यूजद फी गैरिही, ख़ासो चइबो ई उनखे आहे जेको ॿिए में न लभे, तुंहिंजे लाइ मख़सूस हुजे। आदम खां वठी करे आख़िरी इंसान ताईं पीढ़ी पुटनि मां हलंदी, पर तो मोहम्मद करीम जी पीढ़ी ख़ातून जन्नत मां हलंदी। जेके फातिमा जा बच्चा हूंदा से त मोहम्मद करीम जा अहल बैत हूंदा। हसन भी नबी करीम जी आला, चओ सुभान अल्लाह। हुसैन भी नबी करीम जी आला, चओ सुभान अल्लाह। मुल्ला अची छिता थिया चवनि था हसन भी अहल बैत नाहे, हुसैन भी अहल बैत नाहे। ओ अदा चल ख़ुदा हिदायत करे, मां थो चवां हसन अहल बैत आहे, हुसैन भी अहल बैत आहे। क़ुरान भी शाहिदात, हदीस भी शाहिदात। तूं थो चवीं अहल बैत नाहिनि, मां वधीक तुंहिंजे लाइ कोन थो चवां। मां एतिरो चवां थो त तूं बि पीउ जो पुट नाहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। हिकिड़ो काफरा महबूब खे चई तूं जादूगर आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात खे जंहिं महिल जादूगर चयो त अल्लाह पाक फरमा मुंहिंजा हबीब तूं चुप कर, मां थो जवाब ॾियांसि। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात क़ुरान पाक में उनजा निशान ॿुधाया। उन्हीं माण्हूअ जा जेको हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे जादूगर पियो चवे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए चुगलखोर आ, बदमाश आ, वाइदे खिलाफ आ, बुछड़ो आ।
मालदार भली हुजे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो। अल्लाह ताला जी ज़ात उन जूं 9 निशानियूं ॿुधाए आख़िर में फरमाए थो उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। ओ मोहम्मद मिठा ये 9 त ऐब इन्ही में आहिनि पर 10हों ऐब इहो अथसि त जो हिलाल जो नथी। इहो थकिजी पिया हो ॾाढे त चओ इहो हिलाल जो नाहे जेको तुंहिंजा ऐब थो कढे तोखे घटि वधि थो ॻाल्हाए तोखे ईज़ाए थो। ऐं मुंहिंजा दोस्त वलीद बिन मुगीरा उनजो नालो आहे पंहिंजे ज़ाल वटि तलवार खणी वञी बीठो आहे। ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध माउ खे चई ॻाल्हि ॿुध माउ वटि वियो तलवार खणी अम्मा जी अॼु मोहम्मद करीम मुंहिंजा ऐब ॿुधाया आहिनि 9 ॻाल्हियूं सचूं आहिनि पर 10 जेका ॻाल्हि ॿुधाई अथई उन में मूंखे पक नथी पवे तोखां पक करण आयो आहियां। चयो अथई त चुगलखोर आहे उहो बि आहियां चवे थो वाइदे ख़िलाफ़ आहे उहो बि आहियां चवे थो बदमाश आहे उहो बि आहियां चवे थो सरकश आहे उहो बि आहियां चवे थो मालदार आहे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो। इहे बि ॻाल्हियूं आहिनि। इहे सभई ॻाल्हियूं जेके चयूं अथई से सचूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि चई अथई उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। इहो हराम जो ॿिज आहे जे सिंधी में चइबो आहे फुड़ो फुड़ो थी भिड़ा गॾु थियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा हाणे ॻाल्हि ॿुधाए त मोहम्मद करीम जी इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। माउ थी चए ॾोह बश्क तलवार फिटी कर वाइदो कर त सची ॻाल्हि ॿुधायां। चई बस तलवार उछलायां थो वाइदो कयां थो लात मनात जो कसम खणां थो कोन विणंदो सां ॻाल्हि सची कर। हे सची ॻाल्हि आहे त तुंहिंजो पीउ मालदार हो ॾाढो पैसनि जो धणी हो पर हुयो खदड़ो। छा हो खदड़ो हो। पोइ मूंखे दिलि में ख़्यालु थियो त इहो माल कंहिंखे मिलंदो हिन जो त हाल ई कोन्हे खदड़ो आहे काॾो औलाद थींदी हिन बनीअ जो हिन बाग जो हिन ढगन जो हिन ॿकरनि जो वारस कहिड़ो थींदो। पोइ दिलि में सोचुमि त का पंहिंजी मुड़सी कयां। पोइ हिकिड़ो असांजो नौकर बकरार हो ॿकरियूं चाढ़ींदो हो उन बकरार खां कारो मोकिरायमि तूं इन मां ॼाओ आहे मोहम्मद मीर सचो आहे। चओ सुभान अल्लाह। इन्ही आयत जे तफ़सीर में मशाइख़ उज़ाम मुफ़स्सिरीन किराम उलमाए उम्मत जा वली कामिल अकमल जंहिंजे मथां इल्म तफ़सीर जो दारो मदार आहे उन सभिनी लिखियो आहे त रसूलुल्लाह जे गुस्ताखी करण वारे जी इहा बि पक्की निशानी अथव त पीउ जो पुट न हूंदो। वो खणी लज जे करे गोड़े पाड़े वारा हिक ॿिए जी पढ़ न खणो पर ख़बर तव्हांखे बि हूंदी त कंहिंजो फ़र्क़ु वञी ॻोल्हियो पिया दबन खे गुस्ताखन खे नबी जे गुस्ताखन खे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरति व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। जेके अल्लाह के अल्लाह जे रसूल के ईज़ा वथा जल पिया अल्लाह ताला फरमाए तो लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरत उनते अल्लाह जे ज़ात अल्लाह जे रसूल जी आखिरत में दुनिया में लानत आ व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना उन्हनि जे लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब रब करीम तयार करे छॾियो आहे। अदा मां चवां त ही पुट तुंहिंजो नाहे मूंखे को चवे त मौली साहब ही पुट तुंहिंजो नाहे ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ मूंखे दुख थींदो त मुंहिंजी औलाद खे मुंहिंजे लाइ थो चवे तुंहिंजो पुट नाहे। अदा जेको आले रसूल जे लाइ चवे त रसूल जी औलाद नाहे सच ॿुधाए त मुंहिंजे महबूब खे ईज़ाए थो या न। हथ मथे खणी चओ हथ मथे खणी चओ। मां तोखे चवां त ही तुंहिंजो पुट नाहे त बंदूक हणी कढे जे घर वस पुॼई त लठ हणी कजे। अरे मुंहिंजे पुट खे तो चवी मुंहिंजो नाहे इन खां बि वधीक गार कहिड़ी आहे। अबा थींदी गार जो कंहिंजे पुट खे चइजे तूं पीउ जो नाही। हसनैन करीमैन खे जेको चवे त आले रसूल न आहिनि ख़ुदा जो कसम आहे अहिड़ी ॿी का गार आहे कान का। ऐं जेको रसूलुल्लाह खे गार जैसो हिलाली हूंदो या हरामी हूंदो। चइसी हसन हुसैन अहल बैत न आहिनि को साबित करे त लख रुपयो ॾियांसि। ये तुझे लख जी जरूरत ही काने का आयो लख बनी पांजे पिणे जे घर रख लखो जई त पिने छो
खुदा अहिड़ो पिनायो अथसि जाथे काथे हाणे जलसो थो करे वारो कयो मां जहिड़ो कयो शीयन सां दंड पियो आहे हाणे पैसा भरे ॾियो अल्लाह जे लठ खे मुजादा आवाज़ कोन हूंदो आहे ॿियो ख़ुदा छा करे हिन दुनिया में पिनाए छॾियईं दर दर झोलियूं झलियो बीठा होॾो चवनि त गैरुल्लाह खां न वठो ऐं हेॾो गैरुल्लाह खां वठंदा वतन पिनंदा वतन ख़ुदा ताला दर दर ठोकर जाथो लंघे त वञे ई थो केरु थो वञे चए मलऊन थो वञे मलऊन जंहिं ॻोठ जो आहे बच्चो बच्चो जिथां निकिरंदो आहे जिथां निकिरे ॻोठ मां बच्चा छा चवंदा आहिनि लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत तव्हां बि सबक़ यादि कयो भला सभई चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने मज़ो न आयो ॾाढे चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने माना ऐं अहल बैत जा दुश्मन हो शल ख़ुदा जी लानत हुजेव ॿियो कहिड़ो इनाम हुजे उनजो खोड़ो अथनि तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का या रसूल अल्लाह तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का चो तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का चो सुभान अल्लाह मुस्तफा नूर मुस्तफा जा बच्चा बि नूर महबूब जो खानदान बि नूर अला नूर अदा ही चवंदा नबी नूर न आहे मां चवां त हीअ रात न आहे मतलब छा आवड़िया हो थकजी पिया हो पोइ भला दुआ ख़ैर जी थकजी पिया हो थक जा हो तो दुआ घुरो ओ मुंहिंजा सोहणा ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान खे असां त नूर था चऊं ऐं ही था चवनि त नबी बि नूर न आहे भला हाणे सम्झायां तव्हांखे ॻाल्हि मां राति लाड़काणे में बि मिसाल ॾिनो हिते बि ॾियां थो ही अछो रूमाल आहे छा आहे माना माना कारो न आहे रात माना सोहणो आ माना कोझो न आहे सोहणो आ माना कोझो न आहे मिठो आ माना थधो आ माना छो त हिक ॿिए जूं शयूं ज़िद आहिनि नूर जो ज़िद बशर न आहे नूर जो ज़िद ज़ुल्मत आ ऊंदाही आ समझो था नूर जो ज़िद छा आहे ऊंदाही ज़ुल्मत हाणे हे था चवनि नबी नूर न आहे माज़ल्ला माना चवनि था त नबी ऊंदाही आ हाणे तोखां पुछां थो त मुस्तफ़ा ऊंदाही आ या सोझरो आ कुरान तो फरमाया अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरम व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा सही आप साहब कुरान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो बिइज़्निही व सिराजम मुनीरा ऐ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम तू रोशन सिज्जा चओ चओ रोशन भला रोशन ॾीओ आ या सिज्जो आ या चंड आ पर आहीं रोशन छा आहे मुस्तफ़ा चो रोशन आ ज़ुल्मत न आहे चो मुस्तफ़ा ज़ुल्मत पोइ जेको रोशन आ तंहिंखे नूर चइबो आ ओ मुंहिंजा अदा जेको मुंहिंजा दोस्त नूर न हूंदो आ हे बि विछड़ा मिलिया हाणे नंढे हूंदे जूं यारियूं अथनि
ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हुतां उथियो आहे, हुते छिक थी अथसि। इहा अथव मोहबत। छा आहे बाबा? हिननि पोढ़नि जेतिरी मोहबत न वहाबिन खे नबी करीम सां हुजे हा त बि जन्नत में हलिया वञनि हा। ॾिसो त कशिश थी हे आयो, हिन ट्रप भरियो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, चओ मुंहिंजो हबीब नूर आहे, चओ मुंहिंजो हबीब। या तव्हांखे नुस्ख़ो यादि कजो, जेको न चवे त नबी नूर नाहे, उहो नबी करीम खे नऊज़ बिल्लाह ऊंदा ई थो मञे। ऐं महबूब खे क़ुरान नूर चयो आहे। छा चयो अल्लाह? क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, बेशक मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां मुहम्मद मिठो तव्हां ॾे नूर थी आयो आहे। अकेलो न आयो आहे, व किताब मुबीन, ऐं पाण सां रोशन किताब बि खणी आयो आहे। चओ मुस्तफ़ा रोशनी आहे, चओ मुस्तफ़ा नूर आहे। भिटाई साहब इन आयत जी माना थो करे, माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो। माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो, हशर वेले हिसाब जे छॾे न वेंदोम, पोइ सारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहार लुके चधणी। हबीब जाथे आयो ताथे दिलियूं रोशन, घर रोशन, मुल्क रोशन। हाँ दा चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अञा ॾाढे सुर आवाज़ कढो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। महबूब जो जिस्म नूर हो तरी मुस्तफ़ा के पाछो भी न हो। चओ सुभान अल्लाह। हिन खे भी पाछो आ, हिन तार के भी पाछो आ, हिन कपड़े के भी पाछो आ, पर आहीनो साफ़ आ, उन आहीने के रखबो त पाछो नजर ईंदो। मुस्तफ़ा करीम सिज में या चंड में हलंदा त पाछो न हो। अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह शिफा शरीफ जे शरह में लिखियो आ त नबी करीम ला ज़िल्ल शख़्सिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी शम्सिन वला कमरन लिअन्नहु कान नूरा। तो जिया तो बुधाए, सबब तो बुधाए त मुझे महबूब करीम के सिज में ऐं चंड में, यानी सिज जे रोशनी में हले, चंड जे चांड्रोखी में हले त महबूब जे जिस्म जो पाछो कोन हूंदो हो। इन्हीअ जे करे पाछो कोन हो जो लिअन्नहु कान नूरन। इन्हीअ जे करे मुस्तफ़ा के पाछूलो कोन हो जो मुहम्मद नूर हो। तव्हां असां खे चवंदा हो पारेचा, ईअं न? असां वरी तव्हां खे चवंदा हूं पारेचा। असां ॾे मशहूर आबा मेहरापुर कहिड़ी चई पार वारी। हा न साईं, ओहीअ जेका डोकरी जे भर में आ, इते हो बुजुर्ग गुलाम रसूल जतोई। बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्म मखी खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां आहे। तुंहिंजो हुस्न पसी हूर थियूं हैरान नबी तुंहिंजे शान मथां। कुर्बान नबी मुंहिंजा ॿार बचा, जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथां। मुंहिंजो हबीब नूर आ, जो मुंहिंजो महबूब हबीबन करीमन जे जिस्म ते मख बि न वेहंदी। महबूब जे जिस्म ते त कान वेहे, पर हबीब करीम पंहिंजी पोती या चादर मुबारक ये परे उछले रखी छॾे न त उते बि मख न वेहंदी। छो त मख खे ख़बर ही त हे ॿिन्ही जहाननि जे सरदार जी चादर आ। ऐं मुल्ला खे रुगो थोरो गुड़ मखे मार्केट में विहार। साईं तो चवे त गुड़ मखण जी बि ज़रूरत कान्हे, रुगो विहारियोसि त पाण ई चढ़ी वेंदुसि।
शक्ल ॾिठी थी पंहिंजी शक्ल शीदीअ सॼी उमिरि में ॾिठो आहीनो कोन ग़रीब ताऊं पुट सूधो पे गॾो शीदी शीदी सम्झो था सुहिणो थींदो आहे पुट बि गॾोसि पाण पोढ़ो पुट नंढड़ो दग ते को आहीनो पियो नंढड़ो छोकिरे खणी ॾिसी चई अब्बा चई छो चई ड्रेजारे थो शीदी जे पुट जा चप बि सनड़ा सोना ॾिठई जो पंहिंजी शक्ल कारी छोकिरे सॼी ज़िंदगी आहे ॾिठो कोन्हो हिन लेखे त को अंदरि लिको वेठो आहे त शीदी पोढ़ो थो चए केरु आहे बा चई अलाए केरु आहे बा ड्रेजारे थो चए मांखे ॾे मां थो भरसां खे ठाहियां हीअं जो पोढ़े ॾिठो चई अछी ॾाढ़ी सां थी ॿार थो ड्रेजारे पंहिंजी जो शक्ल नज़र आयसि त वरी पाण खे पियो चवे त अछी ॾाढ़ी सां ॿारनि ड्रेजार अरे वहाबी तो पंहिंजी सूरत ॾिठी आहे सुबुह मर्दान सां तोखे को ॾिसे त हफ़्तो मानी कोन मिलेसि मुस्तफ़ा जो दीदार करे त महीननि जा महीना बुख लही वञेसि नबी करीम असां तो दावा करी त मां जहिड़ो शर्म कर तुंहिंजी ॿुड़ी मां तो जहिड़ो हो त पोइ तूं पाण ते कलमो भर न मुंहिंजे घोट मोहम्मद अरबी त छो तो कलमो भरी पाण जहिड़े ते मां सही कलमो भरबो आहे ॻाल्हाईंदा हलो सोना पाण जहिड़े ते कलमो भरबो आहे कलमो पाण उन्ही ते भरींदासीं जेको आदम जो बि सरदार आहे जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदारन सरदार सुहे सहाबिल सथ में मज मस्जिद मणियादार वो चारई चंगा चौधार पर वाहे कादा हबीब वसी जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावंद खास खलके मुहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिटो चायाई अन मौला कव अंत महबूबी ये उताई पो लिखी ॾिनाई अरबई सरहूं सैयद खे असां जहिड़ो आहे ॿिली सच ॿुधाइजो असां जहिड़ो आहे हथ मथे खणी चो असां जहिड़ो आहे असां जहिड़ो त कोन्हे पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन्हे ख़ुदा पाक जो कसम आहे मुंहिंजे महबूब करीम जे पेज़ार मुबारक जे पणी जेका पेरनि खे मिटी लॻे हुन जे लाइ अर्श पियो सिके मुंहिंजा दोस्तो अदीदो कसीदे बुरदे जो शरवा असीदत शुहदा शरह कसीदतुल बुरदा वॾे आलिम जो लिखियल आहे उहो फरमाए थो जॾहिं मुस्तफ़ा मेराज ते वियो अर्श ते पहुतो त सॼे बि नूर खॿे बि नूर अॻियां बि नूर पोयां बि नूर हेठि बि नूर मथे बि नूर मुल्क नूर ई नूर जो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात के ख्याल थो त रब चयो फखलअना अलैका इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुआ ओ प्यारा मूसा है दूर सीना पाक वादिया जो तीला है पैर उघाड़ा करे जबल ते हलिया नबी करीम फरमाइन था जे जबल ते मूसा खां जुती थी लहराए जे हे त खुदा जो अर्श आ भला मां भी लाया हबीब के चयो कहे कोन पाण इरादो कयो त पेज़ार लाया असीदत शुहदा वारो लिखे तो फसमिया अनीनल अर्श ला तुखय्यबनी या रसूल अल्लाह अल्लाह जे अर्श मां रोवण जो आवाज पियो अचे ओ मुंहिंजा मिठा मुहम्मद मूंखे मायूस न कर ना उम्मीद न कर सालन खां सिका पियो त हबीब कॾहिं अची पंहिंजी पेज़ार घुमाईंदो अॼु भाग वारी रात आई आहे अॼु त जुती न लाहे अॼु मुंहिंजी सिक पूरी कर पंहिंजी मके वारी जुती मुबारक मुंहिंजे मथां घुमा जंहिंजे कदमनि जे खाक ला अर्श मुअल्ला पियो सके जंहिंजे लाइ ख़ुदा ताला मलाइकनि खे इल्तिज़ार पियो कराए उहो असां जहिड़ो कोन्हे तो जहिड़ो कोन्हे अल्लाह ताला महबूब खे अहिड़ो ठाहियो आहे न चो को अहिड़ो आयो न को ईंदो न को ॼाओ न को ॼमंदो दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पुछऊं कह वली खां, पुछऊं अबा असांजा मुर्शिद रोज़े वारा, चओ सुभान अल्लाह। मलफूजात में फरमाइन था, न बशर ख़्वान न मते दोस्त न हूरो न परी, न बशर ख़्वान न मते दोस्त न हूरो न परी। इन्हीं जे करे तो रोज़े धणी जी ॻाल्हि कयां, मतां चओ त पंहिंजे पीर जी तो ॻाल्हि करे न, इन्हीं जे करे तो ॻाल्हि कयां त वहाबी चवंदा आहिनि असां बि रोज़े धणी जा मुरीद आहियूं। पोखणी लांढ ठाहींदा आहिनि चेसी असां मुरीद ॿेर वारे जा, जागो था, असां मुरीद ॿेर वारे जा। ॿेर वारो मुरीद हाले जी वारे जो, हाले जी वारो अमरोटीअ जो, अमरोटी मुरीद भरचूंडी शरीफ जो, भरचूंडी शरीफ वारो मुरीद सोई शरीफ जो, सोई शरीफ वारो मुरीद रोज़े धणी जो, असां बि रोज़े धणी जा। अब समझो था हलाए न, ऐं चवंदा अथव ईअं। हाणे हिकिड़ो किताब लिखियो अथनि, अनवारे करीमी, हिते तव्हांजे बंगुल देरे जो मौलवी साहब, हाँ नए देरे जो, नए देरे जो। इन जो चाचो फ़कीर मोहम्मद अली दरगाह शरीफ ते बांग ॾींदो। इन्ही मौलवी नजीउल्लाह जो मौलवी वालिद साहब जेको हो फज़लुल्लाह, उहो मां पाण ॾिठो हो, उहो बि दरगाह ते ईंदो हो। हिन जो किताब पढ़ मूंखे ॾाढी ख़ुशी थी, चओ सुभान अल्लाह। मां चयो यार हक़ जो कलमो इन्ही खे चइबो आहे जो हक़ लिखियो आहे। मूंखे कॾहिं मिलियो त हार पाराईंदो सांस, पंहिंजा भली कावड़ जन, पर हुनखे त शाब सां हक़ लिखियई न। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, उन्हीअ लिखियो आहे त मूंखे सभु कुझु ॿेर वारे ॿुधायो आहे, ॿेर वारे बुज़ुर्ग खां मां सबक़ वठी हे किताब लिखियो आहे। उन किताब खे पढ़ियो, लिखण वारा बि पाण आहिनि। सिलसिलो वञी रोज़े धणी सां था मिलाइनि त असां रोज़े धणी जा मुरीद आहियूं। मां तो चवां जे रोज़े धणी जा मुरीद हो त भला मुर्शिद जो फ़ैसिलो तो मञो। मूंखे त पंहिंजे पीर जो फ़ैसिलो क़बूल आहे, साईं मशहूरी साहब जी जमात खे मशहूर वारे साईं जो फ़ैसिलो क़बूल आहे। अब आहे न साईं, गफ़ारी जमात वारनि खे हज़रत गफ़ारी साहब जो फ़ैसिलो मंज़ूर आहे। मुजादा हालन वारे पीर जी जमात खे, हालन वारे पीर जो फ़ैसिलो क़बूल आहे। अली साईं बादशाह जे मुरीदन खे उन अली साईं जो फ़ैसिलो क़बूल आहे। अरे जेकॾहिं वहाबियो तव्हां रोज़े धणी जा मुरीद हो त रोज़े धणी जो फ़ैसिलो भला क़बूल कयो। फरमाए तो न बशर ख़्वान न मते दोस्त न हूरो न परी, या महबर तो हिजाबस तो चीज़े दिगरी। रोज़े वारो फरमाए थो मां तोखे बशर भी कोन थो चवां, मां तोखे हूर भी कोन थो चवां, या रसूल अल्लाह मां तोखे परी भी कोन थो चवां। तुंहिंजे मथां सभु पर्दा हन, तूं अलाए छा आहीं, रब ॼाणे त रब जी ज़ात ॼाणे। पान हबीबन फरमायो लम यारिफनी हकीकती गैर रब्बी। वाह मुस्तफा करीम तो ता कुर्बान वना। अबू बकर के पान इरशाद फरमाइन था, अबा बकर चे लब्बैक या रसूल अल्लाह, मता तू चवंदो हुजी तमा अव्वलुल ईमान आया, मता चवी तमा अफदलुल बशर आया, मता चवी तमा सभनी में शान वारो आया, मता चवी तमा हबीब के वेझो आया। हा हा ये सभई गालियूं तो में आहे, तू अव्वलुल ईमान भी आही, अफदलुल बशर भी आही, मुखे वेझो भी आही। पर याद रख जा लम यारिफनी हकीकती गैर रब्बी, मां मोहम्मद करीम जे हकीकत जी तोखे भी ख़बर काने का, मुंहिंजी हकीकत ॼाणे त मुंहिंजो रब थो ॼाणे। अब आहे न महबूब जी हकीकत जो कंहिंखे पतो आहे? वाह गिरोड़ी साहब चवे थो हकीकत हबीब जी अजब जहिड़ी आहे। थका त न आहियो न? हकीकत हबीब जी अजब जहिड़ी आहे, मकी चइबो सो धणी मकी मखलूक आहे, शफ़क़ जी सान्याह आहे जामिअ लैल नहार खे।
अड़े मुझे हबीब जो शान पुछता आरफन खां पुछ, हबीब जो शान पुछता वलियन खां पुछ। अंधे के केड़ी खबर अंधन अंधूकार, सजन लधो सोझरो प्यादा वनी पार प्यो, संभरिया कीन सवार वो मोहब्बत साण मेहार लधाऊं लतीफ चवे। हबीब उन्हनि खे मिलंदो जंहिंजे सीने में मुस्तफ़ा जी मोहब्बत हूंदी, अंधनि खे महबूब जी ख़बर ई कान पवंदी। उहे मां जहिड़ो करे मरी गरी वेंदा, कुझु नसीब कोन थींदो। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो महबूब कहीं जहिड़ो न आहे। चओ मुस्तफ़ा कहीं जहिड़ो। अड़े मुस्तफ़ा जहिड़ो त कोन्हे, पर मुस्तफ़ा जे बचड़े अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो ई को कोन्हे को। कंहिं बि दुनिया जे पीर इहा दावा कान कई जेका पीरान पीर कई। कदमी हाज़िही अला रकबत कुल वली अल्लाह। मुजादा कई पीर आया, कई वली आया, कई गौस आया, कई कुतुब आया। उन्हीं जमाने में कंहिं बि इहा दावा कान कई जेका पीरान पीर फरमाई। पाण फरमाइनि था मुंहिंजो कदम कुल वलीअ ते आहे। उन्हीं महफ़िल में 4000 वली वेठा, सभिनी कंध खणी झुकाया। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह नौजवान आ, ओ ते बगदाद में कोन हो। ओ पंहिंजे अजमेर जे इलाके में पहाड़नि में इबादत पे कयईं। होॾे बगदाद में ऐलान थियो कदमी हाज़िही अला रकबत कुल वली अल्लाह। मुंहिंजो कदम कुल वलीअ जे मथां आहे। त रूहानी तरह हुनखे हज़ारनि मेल ते ख़बर पई त पीरान पीर ऐलान कयो आहे मुंहिंजो कदम वलीअनि ते आहे। ऐं जेके रूबरू वली हुया उन्हनि गर्दन झुकाया, कंध झुकाया हल। मां महफ़िल खां परे आहियां त उते सवन मेलनि ते चवे थो बल अला ऐनी व अला रासी। ओ पीरान पीर ॿियनि वलियनि जे कुल्हे ते तुंहिंजो कदम आ, पर मां मुईनुद्दीन चिश्ती छो तव्हां त मुंहिंजे अखियुनि ते ऐं मुंहिंजे मथे ते आ। अड़े मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ, मुंहिंजे पीर जहिड़ो। चओ सुभान अल्लाह। अहिड़ो पीर आहे कंहिंजो? मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ, दर खोड़ मगर दस्तगीर न आ। मां ॿुधाईंदो आहियां दोस्तनि खे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे झुॾे जे पासे, मोहम्मद शाहिद कादरी। छा आहे नालो साईं? मोहम्मद शाहिद कादरी। उन पंहिंजो अखियुनि ॾिठो वाक़ियो ॿुधायो त मूंखे 11 शरीफ़ जी दावत मिली। सिज लथे जे टाइम ते दुकान बंदि करे नई मोटरसाइकिल हुजे, घड़ी बदल हुजे, पैसा खीसे में पिया हुजनि, वञा पियो पीर हा सैयद उन्हनि जीलाननि जी दावत 11 ते टंडे जान मोहम्मद खां मथे। अॻिते वञा सिज लहियो हुजे, अता मोरी हिकिड़े वाह जी उते पहुतुसि त 4 ॼणा मूंखे हथियारनि सां फिरी आया। बहे ॾहो बाबा मोटरसाइकिल झल। हिकिड़े हिते रेवालो रखियो, ॿिए हिते किलाशनकोप रखी, बाबा घड़ी लाहे ॾिनमि, पैसा कढ पैसा ॾिनमि, चाबी ॾिनमि, लह मोटरसाइकिल था, लथुसि मोटरसाइकिल था। हाणे मुला सां वञूं था, कंहिंसां ॻाल्हि न कजां। ॾिठुमि त हाणे घड़ी बि वई, ॾोकड़ बि विया, सभु कुझु वियो। मां हुनखे चयो अदा सभु कुझु खणी वञो, पर ॻाल्हि ॿुधो। छा ॿुधाईंदे मुला? यार कुझु बि कयो, हथियार खणी मूंखां साइकिल फुरी अथव, वाच लाथी अथव, ॾोकड़ लथा अथव, भली खणी वञो, मां कुझु बि कोन थो चवां, पर ॻाल्हि ॿुधो त मां आहियां मुरीद बादशाह पीर जो। मां मुरीद कंहिंजो आहियां? बादशाह पीर जो मुरीद आहियां। भली तव्हांजी मर्ज़ी। ख़ुदा जो कसम आहे, अॼु बि ज़िंदा वेठो आहे। हुन थो चवे त मुंहिंजो इहो चवणु त मां मुरीद बादशाह पीर जो आहियां, त उन धाड़ेलनि खणी हथियार फिटा कया, मुंहिंजा टपड़ मोटाए ॾेई मूंखे चयो यार असां बि बादशाह पीर जा मुरीद आहियूं। दुआ कजा हलियो वञ, फुरींदासीं त राज फुरींदासीं, पर पीर भाई बादशाह पीर जे मुरीद खे कोन फुरींदासीं। मूंसां ॻाल्हि कयई, मां चयो वाह वाह यार, चोर त वहाबनि खे बि मारे विया, जो धाड़ेलनि खे बि हया हुआ, फोरुनि खे बि हया हुआ, ॾाढ़ी कूड़नि खे बि हया हुआ, ज़ाहिर में मुजादा बेदीन हा, उन्हनि खे बि गौसल आज़म जीलानी जो हया हुआ। हेॾियूं ॾाढ़ियूं त हया वथनि कोन को। जाथे वेंदई ताथे चए अल्लाह ॿोड़ियो,
वरी पीराना पीर बेड़ो तारियो जिथे किथे आगा जिथे किथे अल्लाह को डाढो थियो बुढ़ड़ीअ जो बेड़ो मञो था कोन था मञो केड़ो बेड़ो अल्लाह बोड़ियो वरी पीराना पीर तारियो त जी मन अल्लाह को डाढो आ ये मुफ्ती अब्दुर्रहीम कूड़ हणंदो आ हाफिज अली अकबर कूड़ हणंदो आ मौलाना हाजी मोहम्मद इदरीस गलत ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि काथे क़ुरान में लिखियल आहे अंधन खां पुछो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह क़ुरान जे नाज़िल थियण खां पोइ 600 साल पोइ आयो घणा 100 साल सही हाणे जेको 600 साल पोइ आयो न करामत करे ॾेखारी बेड़ो तरियो करामत सां अल्लाह वारनि जी करामत हक़ आहे चो अल्लाह वारनि जी करामत हाणे वो कुरान में तो वाक़ियो हुजे सुलेमान नबी जो उन ज़माने में अल्लाह नबी खां अॻे हा वाक़िया आया यूनुस नबी जो सालेह अलैहिस्सलाम जो वाक़िया तो उहे ईंदा जेके कुरान जे ज़माने में हुया कुरान खां पोइ जेको वाक़ियो थिए उहो कुरान में छो हुजे पर कुरान जे ख़िलाफ़ कोन्हे अल्लाह पाक जे वलियनि खे ताक़त आहे चो अल्लाह जे वलियनि खे ताक़त हाणे मां कुरान शरीफ़ जी तव्हांखे आयत ॿुधाए उन खां बाद में गौसल आज़म जे बारे में तव्हांखे ॿुधायां तव्हांखे पक थिए ॾिसो बाबा मारींदो केरु आहे भला वर जीआरींदो केरु आहे जेकॾहिं न को मां मारे को मोल खे जीआरियां वाह बि चवंदा मारियो अलाह वरी मुफ्ती थो जीआरे पर अंधन खे आ ख़बर कान्हे त क़ुरान थो फरमाए अल्लाह ताला जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो खुदा तबारक व तआला जल जलालहु मन वालू जो प्यारो नबी आ चवे तो इन्नी उब्रिउल अकमह वल अबरसा व उहियल मौता बिइज़्निल्लाह मां ईसा नबी के अल्लाह ताला इज़्न ॾिनो आहे इजाज़त ॾिनी आहे ताक़त ॾिनी आहे अता कयो आहे छा कंदो आहियां जेकॾहिं माउ जे पेटा को भली अंधो ॼमे मां वटि वठी अचो त हथ लॻायांसि त अखियूं अखियुनि जहिड़ियूं जेकॾहिं को कोढ़ी आहे कोढ़ीअ खे वठी अचो डॉक्टर ला इलाज करे कोढ़ जो इलाज न कर मां वटि वठी अचो त मां हुनखे हथ लॻायां त कोढ़ छॾे वञेसि इहा बि ॻाल्हि सोली आहे ओहियल मौता बिइज़्निल्लाह मां ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे इजाज़त सां मुअन खे बि जीरो कंदो आहियां क़ुरान खे मञो था या न ॾाढे चओ अञा ॿी ॻाल्हि अन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहैअत तैर फअनफुख़ु फ़ीहि फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह मुंहिंजा साहदार शयूं केरु पैदा कंदो आहे ॾाढे चओ त मां ॿुधां साहदार शयूं केरु पैदा कंदो आहे अल्लाह तो चवे मां ख़ालिक़ आहियां केरु ख़ालिक़ आहे पर कुरान तो चवे इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन मां ईसा मिट्टीअ मां ख़लकींदो आहियां छा कंदो आहियां ख़लकींदो आहियां छा कंदो आहियां जेको ख़लकींदो तंहिंखे छा चइबो ख़ालिक़ हज़रत ईसा अलैहिस्सलाम निस्बत ख़लकण जी पाण नथो करे अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन मां चीकी मिट्टी ॻोहे पिनोड़ो ठाहे उन मां पखी ठाहींदो आहियां फअनफुख़ु फ़ीहि पोइ मां ईसा हुन में फूक ॾींदो आहियां मुला चवंदा आहिनि पीर खां था फीणा रखायो मौलवी को था फीणो रखायो दरवेशन को था फीणा रखायो अरे फूकन में छा है ओ मुला तोखे फूक न लगी आ फूक लगई हा त ईमान अची वञई हा अल्लाह वारे जी तोखे फूक ही न लगी आ ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो मां अनफुख़ु उन में फूकींदो आहियां पोइ छा थींदो आहे क़ुरान थो चवे फयकून तैरम बिइज़्निल्लाह पोइ अल्लाह जे इजाज़त जेका मूंखे मिलियल आहे उन सां उहो पिनोड़ो पखी थी उॾाणो हलियो वेंदो आहे मालूम थियो त अल्लाह जा बाना चओ चओ अल्लाह जा बाना अल्लाह जे इज़्न सां मुआब जीआरींदा आहिनि मुआब अल्लाह जा बाना अल्लाह जे इज़्न सां मिट्टीअ मां जहिड़ा पखी बि ठाहींदा आहिनि चओ चओ ठाहींदा आहिनि बाबा पोइ जे अल्लाह जो बानो मोह जीआरींदो आहे क़ुरान थो चवे मिट्टीअ मां पैदा कंदो आहे अल्लाह जो क़ुरान थो चवे अल्लाह जे इज़्न सां कंदा आहिनि त गौसल आज़म जीलानी बि ॿुढड़ीअ जो बेड़ो दुआ सां तारियो तूं तो चवी अल्लाह ॿोड़ियो
पीरान पीर कीअं तारियो मां थो चवां त अलाह मारियो हज़रत ईसा कीअं जीआरियो चवंदो हुयो अलाह जे नबीअ जो मोजज़ो आ अड़े चंद्रा जे नबीअ जो मोजज़ो आ तो मुझे मुर्शिद जी करामत आ अल्लाह जो नबी जो मोजज़ो भी हक़ आ चो अल्लाह जे नबी जो मोजज़ो भी ॾाढो चो नबीअ जो मोजज़ो त अल्लाह ताला जे वलीअ जी करामत भी हक़ आ गौसल आज़म जीलानी खुदा जी दरबार में दुआ घुरी माईअ सॾ कया मुल्क तेरा बगदाद है चओ सुभान अल्लाह किथे पई सॾ करे परे खां मुल्क तेरा बगदाद है आवन कम शिताब है या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी हसन हुसैन दा पोतरा ही विच हुजूर खड़ो ताही ऐब मुरीदा धोता ही या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो जो फरमान आ पाण फरमाइन था जेकॾहिं मुंहिंजो मुरीद मूंखे सॾु करे भली उहो सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सज लहण वारी जाइ ते हुजां सॾणो कमु मुरीद जो आ त पहुचण कमु मां पीरान पीर जो आ ओ पीरान पीर मुल्ला था चवनि त कोन ॿुधंदो आ कीअं ॿुधंदो आ पीरान पीर चवे थो अंधनि खे चओ त हदीस पढ़ो कुन तो समाहुल लज़ी यसमाउ बिही अल्लाह जो वाइदो आ बुखारी शरीफ़ में हदीस आ अल्लाह ताला फरमाईंदो आ त मां पंहिंजे प्यारनि वलियनि जा कन थींदो हा जंहिंसां वली ॿुधंदा आहिनि वकुलतु बसरहुल लज़ी युबसिरु बिही ऐं मां पंहिंजनि प्यारनि वलियनि जूं अखियूं थींदो हा जंहिंसां हू ॾिसंदा आहिनि वयदहुल रब ताला फरमाए थो मां रब करीम पंहिंजे वलियनि जा हथ थींदो आहे जंहिंसां पकड़ींदा आहिनि उहे वली मुंहिंजे ज़ात में फना थी वेंदा आहिनि शुक्र फिक्र करे इबादत गुज़ार बणबा आहिनि पोइ मां रब हुननि ते राज़ी थी पवंदो आहियां पेरनि खां वठी करे मथे ताईं बाने जी ताक़त कुदरत जे तरफ़ खां अची वेंदी आहे अल्लाह पाक खे मोह जीआरण जी ताक़त आहे या न आहे ॾाढे चओ भला अल्लाह से साल जो मोह जीआरींदो कुरान पाक में आ मई युहयल इज़ाम वहिय रमीम काफ़र चवंदा हा ओ मुहम्मद करीम मुआ केर जीआरींदो जेके गरी हॾा थिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब खे फरमाए मुंहिंजा हबीब चवेनि त उहो ई जीआरींदो जे पहिरें ॾींहुं पैदा कया हा उहो ई जीआरींदो जंहिं पहिरें ॾींहुं पैदा कया हा ओ रब करीम करोड़नि सालनि जा हॾा क़यामत में जीआरींदो उन रब खे का वॾी ॻाल्हि कान्हे 12 महीननि जी रिवायत आहे 12 सालनि जी रिवायत आहे बुढड़ीअ जो बेड़ो बुॾी थो वञे गौसल आज़म हथ थो खणे या इलाहुल आलमीन तो मूंखे पंहिंजे दरबार में महबूबियत जो मक़ाम ॾिनो आहे महबूब सुभानी सॼो जहान चवंदो आहे महबूब जी ॻाल्हि रद कान थींदी आहे मौला मुआ हॾा तूं जीआरींदो आहे मां अब्दुल कादिर मिंथ थो कयां मुंहिंजे मुरीदाणीअ जे बेड़े खे तार जा अल्लाह जे रहमत जो दरिया जोश में अचियो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात पीरान पीर जी दुआ क़बूल करे बुढड़ीअ जो बेड़ो तारे छॾियो हिकिड़े हंधि मूंखे मुंहिंजा अदा आहे पने आकड़े में जेको जलसो हो मां इहा जो करामत ॿुधाई त मूंखे चिठी लिखियऊं चिठी में लिखियऊं मोली साहब अहिड़ा कूड़ न हणो मां चयो छो चई जेका माई ॼञ सां गॾु हुई उहा बेड़ो ई ॿुॾो त उहा कीअं बची जागो थाला नंढ अथव आहिनि वॾा बदमाश अब बेड़ो वियो त माई बि वई न उहा बची वरी कीअं जो पई दुआऊं घुरे पोइ मां हुनखे मिसाल ॾिनो त गंजे खे चयो हुओ गंजा माण्हुनि चयोसि ॻोठ वारनि ॾे ख़बर भला दुआ घुरऊं त तोखे वार ॼमनि या सॼो मुल्क गंजो थिए गंजे चयो त सॼो मुल्क गंजो थिए मां त गई आहियां मूं ते टोकूं कंदा मां बि पलांद वठां मुंहिंजो वहाबियो तव्हां आयो उहे गंजा तव्हां था चओ त इहा बची छो पहिरीं ॻाल्हि आहे त टियों ज़रूरी कोन्हे त ॿेड़े वारा सभु ॿुॾनि जंहिंखे ख़ुदा बचाए त बचाईंदो आहे
हिकड़ी ॻाल्हि आहे अब हिकड़ी ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि आहे त ॿेड़ी में अदा ॼञ में हिकड़ी ॿेड़ी कान ही हिकड़ीअ में घोट कुंवार ऐं मौजादा मिट माइट हा उहो ॿेड़ो बुॾियो वरी ॿियो ॿेड़ो जंहिंमें माई ही उहो अलाह बचायो तूं थो चवीं गंजे वांगुरु सभु ॿुॾनि हिकिड़ो ख़ुदा ॿोड़ियो ॿियो बचायो ऐं इन्हीअ जे करे ख़ुदा माईअ खे बचायो त माण्हू अलाह जे कुदरत जा मुनकिर थी विया भली ॿेड़ो ॿुॾे माई बाॾाए अब्दुल कादिर जीलानी दुआ घुरे वरी मां जहिड़ो कया त माण्हुनि खे वेसो अचे त अलाह जीआरींदो बि आहे करामत जो ज़ुहूर थींदो ई एतबार ॼाणण लाइ छाजे लाइ बाबा ॾाढे जो छाजे लाइ ज़ाहिर थींदो आहे त अॻे खे उन्ही ज़माने में जंहिं ज़माने में इहो वाक़ियो थियो हो हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में उन्ही ज़माने में अंदर माण्हुनि जो अक़ीदो इहो थी वियो माण्हू पके अक़ीदे आहे त केरु जीअंदो केरु मरंदो अल्लाह ताला असबाब पैदा कया त ॿुढड़ी जो बेड़ो ॿुॾंदो इहा ॿुढड़ी मुरीदानी आहे सची पीरान पीर जी मुरीद हुजे त सचो हुजे ख्वाजा यहया मुनीरी चओ सुभान अल्लाह दरवेश हो सादो दरवेश हो अचे पियो सियारे जी मौसम आहे गॾह ते चढ़ियो अची मींहुं वठो दरवेश चो काॾे वञा हिकिड़ी भूंगी ही भूंगी में हलियो हुयो उते जो वञे त ज़ाल मुड़ुस अॻे ई वेठा हल चई ॿेली वारो कयो मां मिसकीन आहियां मूंखे सीउ वरायो आहे मींहुं थो पवे रुही थी पवे सियारे जी हुन में चयो फ़क़ीर हाणे तूं भला हिते असां बि हेॾे तूं हेॾे पासे में सुम्ही चई मुंहिंजी गॾह चई गॾह बि ॿधी छॾंदा हा फ़क़ीर जी गॾह बि अंदरि पाण बि अंदरि पोती विझी सुम्ही पियो ज़ाल मुड़ुस पासे में सुता पिया आहिनि आधी राति थी ऐं माईअ खे जी पेट में ॿार ॼण जा सूर पिया फुड़ फुड़ शुरू थी हाणे माईअ खे जो ख़ैर जो ॿारड़े जो सूर थियो त हुन मुड़ुस थियो परेशान दाई काॾहं आणियां सूरण जाण काथऊं आणियां फकी काथऊं आणियां सम्झो था न वधा व्यामा आयो की न कोन ये सभिनी खे ख़बर आहे टड़गा घर में थींदा माईअ चिंग चिंगा शुरू कई फ़क़ीर खे जाग थी अबा छा आहे ख़ैर आहे साईं जे ख़ैर हुजे हा त चिंगे थोरी आहे चईं पाण संभालियो अथई छा कयो अथई पाण संभालियो अथई बापो चई छो परेशान थियो आहे भला न का दाई न का दवा हाणे काॾो छा कयां कि भला गुड़ ज़री घर में अथी का चई हा गुड़ड़ो आहे खणी आहे हेतिरी गुड़ ज़री खणी आयो दरवेश बैत पढ़ियो मराजा शुद खरम रानीज जा शुद जने दहकान जायद या नजायद न कुरान पढ़ई न सूरत मरम पढ़ई न यासीन पढ़ई न वजीफो पढ़ई मुजादा फारसी में बैत पढ़ई ओ मुंहिंजा मौला इन मिस्कीन माखे बि जाइ ॾिनी आहे मुंहिंजी खोतीअ खे बि जाइ ॾेई अंदरि रहायो अथई हाणे हिन जी घरवारीअ पाण संभालियो आहे हाणे मौला मां हे गुड़ पढ़ी थो ॼांसि तुंहिंजी मर्ज़ी ॿार ॼमेसि या न ॼमेसि इएं बि कोन थो चवे त ॼणाईंसि तुंहिंजी मर्ज़ी ज़ने दहकान ज़ायद याद ॼणे न ॼणे मुंहिंजो त कमु थियो अबा माई खे वरी खारा मुंहिंजा दा ख़ुदा जो कसम आहे माईअ खे खाराईंदो हुयो देर कान थी ॿार सलामती सां ॿार अची वियो अॼु बि करामत आहे हुनखे 200-300 साल गुज़री आहिनि अॼु इहो बि बैत तूं मुंहिंजा सुहिणा भाउ वधीक कंहिं हमल वारी माईअ खे जंहिंखे पाण संभाल हुजे गुड़ ते या कंहिं मिठाईअ ते पड़ी खाराए त इंशा अल्लाह ताला ॿार आसानी सां निकिरी ईंदो असां तजुर्बो हिकु दफ़ो न कयो आहे 100 दफ़ो कयो आहे मतां कंहिंखे बिना ढुके खे खाराए आंड्राई ॿार उन खे खाराए जंहिंखे हमल हुजे वहाबी जो वॾो पेट ॾिसी मथां खणी खाराईंसि तुंहिंजे ख़्याल में त 2-3 ॿार निकिरंदसि ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ करामात औलिया हक़ुल उन यहया मुनीरी जी बेगाल कयां उन जो हिकिड़ो मुरीद आहे बेड़े में ॿुॾे थो पियो बेड़ो अलहर में अची वियो आहे वठी सॾ कया अथई ओ यहया मुनीरी वारो कर मुंहिंजो मुर्शिद आहे मूंखे अची दरिया खां बचाए ख़ुदा जी ज़ात बाबरकात हज़रत ख्वाजा ख़िज़र अलैहिस्सलाम खे हुकुम कयो आहे ओ ख़िज़र वञो यहया मुनीरी जो मुरीद ॿुॾे थो हुनखे वञी हथ ॾेई कढी आहे ख़िज़र अलैहिस्सलाम आयो चवे सो हलिया हथ ॾियां कढाए निहारे
चवे तो केरा चवे तो मां ख्वाजा खिज़र आहियां मुरीद उथियो चए मां तोखे सॼो ई कोन्हे को खिज़रा त पंहिंजे काम जो पीर पाण ई ईंदो केरु ईंदो मुंहिंजो पीर ईंदो चिलवलो नथी जेको अचे सो साईं और मुंहिंजा आदा भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे जिथे अवां छॾियूं उते ई आहीन अखियूं अब्दुल लतीफ़ चवे मागो न मटाईन जे ॿे दरवाजा ईन त कढी कांगन खे ॾियां पीर हिकिड़ो चओ सुभान अल्लाह ॾाढे जो पीर हिकिड़ो पीर हुजे मुर्शिद हिकिड़ो हुजे वैसा उन्ही में हुजे मुंहिंजा आदा औलिया अल्लाह जो अदब कबो ॿियनि पीरनि जी बि गिला कान कबी अदब कबो एहतराम कबो पर फैज़ जी उम्मीद पंहिंजे पीर में रखबी समझो था अलाए न हिकिड़े खे वठ यकदर बगीर महकम बगीर हिकिड़ो वठ पर मज़बूती सां वखिरजां ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम खे चई मूं तोखे सॼो ई कोन्हे मोटी वञ ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम रब्बुल आलमीन जी दरबार में अर्ज़ कयो मौला तोखे सभु ख़बर आहे मां तुंहिंजे चवण सां कढण वियो आहियांसि चवे थो त तूं खिज़रा मां तोखे हथ कोन ॾींदुसि मां पंहिंजे पीर खे सॼो आहे पाण ईंदो अल्लाह पाक फरमायो ख्वाजा खिज़र इहो सचो मुरीद आहे मुर्शिद खां सवा कोन वेंदो हाणे हीअं करजो तूं वञ पर हुन जे यहया मुनीरी मुर्शिद वारी सूरत वठी वञ तॾहिं तोखे हथ ॾींदो पोइ निकिरंदो न त ॿुॾी वेंदो तोखे हथ कोन ॾींदो ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो वरी आयो आहे ऐं वरी मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो उन यहया मुनीरी रहमतुल्लाह अलैह जे शक्ल में आयो आहे चवे थो अदा मां तुंहिंजो यहया मुनीरी मुर्शिद आहियां जंहिंमहिल ॾिठई त सूरत मां वारे पीर जी आहे त महिल पीर जे हथ में हथुर नहीं अल्लाह जे कुदरत सां ॿाहिरि निकिरी दरिया मां सलामती सां अची वियो जेको कामिल पीर जो हथ मज़बूत वठंदो आहे तंहिंखे लहर न को लोॾो असां हथ वरतो वा त दस्तगीर जो वरतो आहे दस्तगीर माना चाहे हथ वठंदड़ चओ हथ दस्त चइबो आहे हथ खे गीर फारसी जो लफ़्ज़ आहे दस्तगीर माना हथ वठंदड़ इंशाअल्लाह ताला पाण जेके गौसे पाक जा मञण वारा आहियूं तव्हांजो असांजो कामिल पीर आहे जॾहिं बि मुश्किल ऐं मुसीबत में सड़ींदा आहियूं इंशाअल्लाह ताला अल्लाह जे इज़्न सां अल्लाह जे फज़ल सां असांजो कामिल मुर्शिद असांजी रहनुमाई फरमाईंदो आहे बेड़ा ई पार थी वेंदा मूंसां किताब गॾा गाॾी में पियो आहे मां पल पाण सां खणी आयो आहियां 9वीं सदी जो बुजुर्ग आहे जंहिं किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे क़लाइदुल जवाहिर फी मनाक़िब सैयदना अब्दुल क़ादिर उन्ही ज़माने जो किताब आहे जॾहिं वहाबियत जो नालो निशानी कोन हो जागो था ला निंड अथव बस हाणे आख़िरी ॻाल्हि पुधो आख़िर जी घड़ियूं बि त ॾिसो टेम बि त ॾिसो रुगो न ते ज़ोर आहे और मुंहिंजा मिठा भाउ अज़ीज़ क़लाइदुल जवाहिर में गौसे पाक पाण फरमाइनि था अबा इन खां त बीड़ी खसे नक में हणोसि खसियोसि विझोसि कन में आहे मवालनि सां बि वयल बीड़ी नथा पीअनि त टोरो ई कोन थो अचे हाणे छॼाए थो जान वञी ॿाहिरि ॿननि ते हंग जान हिते गौस पाक जो मुरीद उन जे पिड़ में बीड़ी थो चके लॼ नथी अचे गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था क़लाइदुल जवाहिर वारो लिखे थो त जेकॾहिं मुंहिंजे मुरीद खे का तकलीफ़ अचे त आधी रात जो उथे चओ सुभान अल्लाह ताज़ो वुज़ू करे चओ सुभान अल्लाह बरकातूं सलात गौसिया जे नियत सां पढ़े चओ सुभान अल्लाह पहिरीं रकात में अलहम्द खां पोइ 11 दफ़ा कुल वला पढ़े चओ सुभान अल्लाह वरी ॿी रकात में बि अलहम्द खां पोइ 11 दफ़ा कुल वला पढ़े चओ सुभान अल्लाह बरकातूं नमाज़ पूरी करे दुआ घुरे पीरान पीर फरमाए थो